नाज़रीन, फ़लस्तीनियुनि सां इज़हार यकजहती तौरु टनोंगा ज़िले जे मज़हबी उलमान जी अॻुवाणी में समें शहरनि हिकु एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो हो। उन्हनि जो चवणु हो त फ़लस्तीनियुनि जे महसूम जो क़त्ल आम कयो पियो वञे, जेको मज़मत जोॻो अमल आहे। असां मुस्लमान फ़लस्तीनियुनि सां गॾु आहियूं। असीं पूरी दुनिया जे मुस्लमाननि खे अपील था करियूं त फ़लस्तीनियुनि ते थियंदड़ ज़ुल्म खे मुकमल तरह सां ख़तमु करायो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरा सॼे पाकिस्तान में कया वेंदा। ज़ुल्फ़कार चांडियो, इब्रा न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान।